जी तो नाज़रीन, कराची जो नौजवान नवीद अली भंड, प्रिया कुमारी ऐं उजाला सोलंकी समेत तमामु मुग़वी ॿारनि जी बाज़ियाबी लाइ गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी कराची जे इलाइक़े गुलशन हदीद मां निकितल आहे, जेको बबलो बाईपास थाणे में शरीक थी करे हुन प्रिया कुमारी ऐं उजाला सोलंकी समेत तमामु मुग़वियुनि जी बाज़ियाबीअ लाइ आवाज़ु उथारियो आहे। जॾहिं तू साइकिल ते मुसलसल सफ़र करे पियो ऐं जेके बि सिंध जा मासूम ॿार मुग़वी आहिनि, जेके धाड़ेलनि जी क़ैद में आहिनि, उन जी बाज़ियाबी जे लाइ हू हिकु अनोखो एहतजाज करे हुन पूरी सिंध खे ऐं इंतिज़ामिया खे इहो पैगाम ॾिनो आहे त ही मासूम ॿारियूं बाज़ियाब कराए वालदेन जी ऐं सिंध जी बेचैनी ख़तमु कई वञे। कराची में जी शुरू किया मार्च, लॉन्ग मार्च साइकिल ते प्रिया कुमारी सिंधी जेतिरा मग़वी ॿार आहिनि जे लाइ कराची का सखर ऐं हाणे सखर खां वरी कराची तरफ़ वापसी रवानगी आहे। त जेको अहम मक़सदु आहे लॉन्ग मार्च जो, असां चवंदासीं प्रिया कुमारी, उजाला सोलंकी, फज़ीला सरकी ऐं मुख़्तलिफ़ ख़ुशी महर खां जेतिरा मग़वी ॿार आहिनि उहे बाज़ियाब कया वञनि ऐं हुनजे अलावा जेका ही रस्म हली पई आहे अगवाकारी, असां चवंदासीं इहो जेको बिल्कुलु ख़तमु थिए। वॾो जेको मसइलो उहो इहो ई हो त गर्मी खे फेस करिणो पियो, उन खां पोइ साइकिल जो ख़राबु थियणु बार बार। ऐं जॾहिं मूं कराची खां शुरू कयो, हैदराबाद खां वरी मां पंहिंजो भिटशाह जे रस्ते तां नवाबशाह मोरो थी वियो ऐं अॻिते जेको इहो ख़ैरपुर वारो रस्तो, उन में वरी रोड जो कमु हली रहियो, किथे खॾा किथे कीअं, उन में साइकिल जा व्हील जेके आहिनि उहे मुतासिर थिया, साइकिल मुतासिर थी। तव्हां हिकु अनोखो एहतजाज कयो आहे, प्रिया कुमारी जो जिते बि एहतजाज कयो थो वञे त उते ऋण वधी थो वञे इंतिज़ामिया तरफ़ां। एहतजाज बबरलो ते हुयो, जेको रिसेंटली कुझु ॾींहं पहिरियां ख़तमु थी वियो, हुन ते लाठीचार्ज वग़ैरह थियो। हाणे हिकिड़ो ग्रैंड प्रोटेस्ट ऐं हिकिड़ो वॾो एहतजाज कराची में हली रहियो आहे हिन मामले ते। उते मुख़्तलिफ़ तंज़ीम जा माण्हू आहिनि, कराची ॿाहिरि आहे, सभिनि उते गॾु थी ऐं आवाज़ु बुलंद कयो आहे। हींअर बि उते आहिनि, प्रोटेस्ट हले थो। तव्हां वणकारी मुहिम जे हवाले सां बि निकितल आहियो, हिकु धोप उस ऐं गर्मी जी मौसम जे हवाले इन ते मुख़्तसिर तव्हां असांजो एम त जेको मामिलो आहे उहो इहो अगवा जेके ॿार आहिनि उनजे हवाले सां। ॿियो हुन खां अलावा मूं कराची खां वठी सखर ताणी 1 लाख खां मथे जेका निम या ॿिज मूं छटिया आहिनि, त इहे जेके ॿिज 1 लाख खां मथे आहिनि, इहे मां प्रिया कुमारी जेके जेतिरा मग़वी ॿार आहिनि उन्हनि जे नाव थो कयां। त ऐं गर्मी जी शिदत जे करे असां चवंदासीं माहौल बहितर थिए, वण कटिया न वञनि, वण लॻाया वञनि, ॿिज छटिया वञनि, ताकी जेको सिंध में जेका गर्मी आहे उहा घटिजे ऐं बारिशूं पवनि। तव्हांजो मुतालबो छा आहे इंतिज़ामिया खां, लाॻापियल इदारनि खां, मुग़वी ॿारनि जे हवाले सां? आवाम त एहतजाज में आवाम जेको आहे उहो मुतालबात हरे वर्जाए चई चुकी आहे गवर्नमेंट खे त ॿारनि खे बाज़ियाब कयो वञे, पर गवर्नमेंट इन शइ ते अलाए छो ध्यानु नथी ॾिए। इन ई करे असां चवंदा आवाम पाण में मुतहद थिए, ॿधी करे। जॾहिं आवाम पाण में मुतहद थी ॿधी करे मुतालबो कंदी त इंशाअल्लाह पोइ गवर्नमेंट मजबूर थी उन्हनि खे जेको आहिनि मसइला सॉल्व करणा पवंदा। कैमरामैन राजा शेजर अब्बास सां गॾु बादशाह जान, गाजखवार।